हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो इस्लाम। दोस्तों हींअर आउं मौजूदु आहियां हिकिड़े ॿिए नौजवान सिंधी इंजीनियर सां जेको यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी में एडमिशन कराए कैलगरी शहर पहुतो आहे। अचो त हुन सां कचहरी कयूं था। अभिषेक कुमार, कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु, सेट। आउं चाहियां थो तव्हां मुख़्तसर पंहिंजो तारुफ़ करायो, सिंधी कहिड़े ज़िले मां तालुक़ु आहे तव्हांजो ऐं यूनिवर्सिटी तव्हां कहिड़ी मां पढ़िया आहियो ऐं हिते जेको कैलगरी यूनिवर्सिटी में एडमिशन कराई आहे कहिड़े प्रोग्राम में तव्हां आया आहियो? जी, मुंहिंजो नालो अभिषेक कुमार आहे। बेसिकली त असां बाडरे लाड़काणा जा आहियूं, पर 2008 में जॾहिं मां क्लास 3 में आयो हुउमि त असां हैदराबाद शिफ्ट थी वियासीं। उनखां 3 खां वठी क्लास इंटर ताईं मां जेकी सॼी तालीम मां सेंट बोनावेंचर्स हाई स्कूल मां कासमाबाद मां हासिलु कई आहे। उनखां पोइ 2018 में मुंहिंजी एडमिशन थी वई सिविल इंजीनियरिंग में मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो। 2022 दिसंबर में असांजी ओरिएंटेशन थी, असांखे डिग्री मिली। उनखां पोइ 6 मंथ्स या 7 मंथ्स मां जॉब कई प्राइवेट कंपनी में एज़ अ जूनियर स्ट्रक्चरल इंजीनियर। उनजे दौरान ई मतिलबु फाइनल ईयर में हुयुमि त मुंहिंजो मूड ठही वियो हुयो त पहिरीं खां ई, पर फाइनल ईयर में कंफर्म थी वियो त मास्टर्स करणी आहे, ॿाहिरि करणी आहे। त पोइ जीअं ई मां ग्रेजुएट थियुमि त मां उन ई वीक में आइल्स ॾिनमि ऐं मां जनवरी जे फर्स्ट वीक में ई मां अप्लाई करे छॾियो यूनिवर्सिटीज़ में। राइट। कहिड़ी कहिड़ी यूनिवर्सिटी में तव्हां अप्लाई कयो ऐं आउं चाहियां थो त यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी जे सफ़र जे बारे में असांखे ॿुधायो। दोस्तनि जा अक्सर नौजवान जा सुवाल हूंदा आहिनि त कहिड़ो प्रोसेस आहे, केतिरी फीस आहे, आइल्स रिक्वायरमेंट आहे या न। ऐं तव्हां चाहियां थो त इहो वारी वारी सभु तव्हां सभु एक्सप्लेन कयो। जी, आइल्स जी रिक्वायरमेंट हूअं त यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी ऐं प्रोग्राम टू प्रोग्राम वेरी कंदी आहे। मां जॾहिं दिसंबर में आइल्स ॾिनो त मुंहिंजो स्कोर एतिरो अची वियो जो मां तक़रीबन हर यूनिवर्सिटी खे सेटिस्फाई करे वरितुमि। तव्हांजो केतिरो स्कोर हुयो? 7.5 हुयो। मैक्सिमम जेकी रिक्वायरमेंट हूंदी आहे उहो 7 ताईं हूंदी आहे कंहिं यूनिवर्सिटी जी। मां जनवरी जे फर्स्ट वीक ताईं मां इनिशियली पंहिंजी सर्च कई ऐं थोरो सर्फ कयो इंटरनेट खे, त 4 यूनिवर्सिटीज़ में मां अप्लाई कयो। यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी, यूनिवर्सिटी ऑफ ओटावा, कंकॉर्डिया यूनिवर्सिटी ऐं यूनिवर्सिटी ऑफ विंडसर। त अराउंड इन जो प्रोसेस टाइम त 2 महीना खनि लॻंदा आहिनि एप्लीकेंट्स खे। त मां 2 महीना मां वेट ख़ाली त न वेठो, मां जॉब कयां पोइ, पर 2 महीना 2-2.5 महीननि में मूंखे उन्हनि चइनी यूनिवर्सिटीज़ मां ऑफर लेटर्स अची विया। छा सबबु हुयो तव्हां यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी सिलेक्ट कई? त मुंहिंजो मेन हुयो फ़ैसिलो यूनिवर्सिटी ऑफ ओटावा ऐं यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी जे विच में ई। त यूनिवर्सिटी ऑफ ओटावा इज़ द कैपिटल सिटी में आहे यूनिवर्सिटी। त वरी मुंहिंजी सलाह थी कुझु अज़ीज़नि खां या मैक्स मेमन सां मां जो राब्तो थियो। उन्हनि पोइ एल्बर्टा जा पर्क्स ॿुधाया। उन्हनि चयो त अहिड़ो को ख़ासि ॿिनी यूनिवर्सिटीज़ में अहिड़ो को फ़र्क़ु न आहे, तव्हां कहिड़ी बि यूनिवर्सिटी चूज़ कयो, बशर्त तव्हां अचो कैनेडा में ई था। त पोइ मां वरी कुझु पंहिंजी सर्च कई। यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी जो जेको रिसर्च बेस्ड इनिशिएटिव्स एंड रिसर्च बेस्ड जेको उनजो एडमिनिस्ट्रेशन आहे उहा थ्रू आउट द कैनेडा बेस्ट आहे। तंहिंजे करे मां यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी खे फॉरवर्ड कयो ऐं पोइ मां उनमें एडमिशन डिपॉज़िट जमा कराए छॾियो। सही, ज़बरदस्त। ऐं चाहियां थो तव्हां थोरो प्रोसेस असांखे ॿुधायो त पहिरियों स्टेप छा हूंदो आहे कंहिं बि नौजवान जे लाइ। हाणे यकीनन तव्हां रीसेंट ग्रेजुएट आहियो, तव्हां पोइ साल ई मेहरान यूनिवर्सिटी मां पास थिया आहियो 2022 में ऐं 23 में तव्हां ख़ैर सां हिते पहुची आहियो। हिकिड़ो नौजवान जंहिंखे डिग्री हथ में हुजे थी, पहिरियों स्टेप छा आहे, ॿियो स्टेप छा आहे, टियों स्टेप छा आहे, इहो सॼो आउं चाहियां थो वारी वारी सां तव्हां ॿुधायो। जी, पहिरियों स्टेप त आहे ई नियत आहे। त अगरि तव्हां हिकिड़ी शइ सोचे वठो त मूंखे करणी आहे, उनखां पोइ आहे इंतज़ारु। हाणे कुझु छोकिरा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असां अॼु अप्लाई कयूं ऐं मथे महीने असां कैनेडा वेठा हुजूं, अहिड़ो को सीन त आहे न। त उहे जाम साइट्स मौजूदु आहिनि, पाकिस्तान जूं बि आहिनि, इंडियन्स जूं बि आहिनि, त जिते तव्हां पंहिंजी CGPA लिखो या पंहिंजो प्रोग्राम लिखो त तव्हांखे उहो लिस्ट ठाहे ॾींदा आहिनि त हे यूनिवर्सिटीज़ में तव्हां अप्लाई करे सघो था। हर यूनिवर्सिटी जी जेकी रिक्वायरमेंट हूंदी आहे उहा हर यूनिवर्सिटी जे पेज ते क्लियरली वाज़े तौर ते लिखियलु हूंदी आहे। थुल्हे लेखे जेकॾहिं पाण चऊं त बैचलर्स प्रोग्राम जेको हूंदो आहे उनजो सालाना ख़र्चु केतिरो आहे डॉलर्स में, पाकिस्तानी रुपीज़ में ॿुधायो। ऐं तव्हांजो जेको प्रोग्राम आहे उनजो सालाना ख़र्चु केतिरो आहे डॉलर्स में, रुपीज़ में? जी, बैचलर्स जो त ख़ैर मूंखे एॾो को अंदाज़ो न आहे। बाक़ी मास्टर्स जो जेको मां जंहिं यूनिवर्सिटी ऑफ कैलगरी में आहियां त उनमें सालाना उनजी फ़ीस आहे 20,000 ते वञी पहुचंदी आहे। 2 सालनि जी? न, 1 ईयर जी। 1 ईयर जी, माना तक़रीबन 40 लख रुपया। 40। पर हाणे मूंखे इहो ॿुधायो, दोस्तनि जो अक्सर सवाल इहो हूंदो आहे त यार इहे पैसा कोन्हनि, असां स्कॉलरशिप को अवेलेबल आहे। सो तव्हांजो छा ख़्यालु आहे हिते इहे यूनिवर्सिटी स्कॉलरशिप ॾींदियूं आहिनि या तव्हांखे पाण ख़र्चु करणो पवंदो? जी, स्कॉलरशिप्स तव्हां हाणे असां बि हुयासीं त जॾहिं असां अप्लाई कयूं पिया त व्हाट्सएप ते जंहिंसां तव्हांखे ख़बर आहे त लिंक्स घणियूं इहे हलंदियूं आहिनि त पाकिस्तानियुनि लाइ यूनिवर्सिटीज़ फ्रीज़, कैनेडा पाकिस्तानियुनि खे फ्री में पढ़ाईंदी। अहिड़ो को कैनेडा पाण कंहिंखे बि स्कॉलरशिप न ॾींदी। अच्छा। मास्टर्स MS जा हूंदा आहिनि प्रोग्राम्स जंहिंमें प्रोफेसर्स तव्हांखे पार्शियली फंड कंदा आहिनि ऐं उहे बि रिस्पॉन्सिस अचणु इंटरनेशनल स्टूडेंट्स लाइ, पाकिस्तानियुनि लाइ जाम मुश्किल हूंदा आहिनि ऐं वॾी डिपेंड थी करे। अगरि तव्हांजी एॾी का रिसर्च थियल हुजे या तव्हांजो रिसर्च जेको प्रपोज़ल आहे उहो एॾो को भलो हुजे। छा उहो पार्शली फंडेड हूंदा आहिनि प्रोग्राम्स या फुली फंडेड हूंदा आहिनि? न, उहे प्रोफेसर्स ते डिपेंड थो करे ऐं तव्हांजी रिसर्च
प्रोपोज़ल ते डिपेंड तो प्रोफेसर तव्हांखे फुली फंड कंदो ऐं एक्स्ट्रा स्टाइपेंड बि ॾेई सघे थो। सही, तव्हांजो हिते जेको प्रोग्राम आहे हुन प्रोग्राम जो नालो छा आहे ऐं अॻिते तव्हां छा फ्यूचर प्लान? मुंहिंजो प्रोग्राम आहे मास्टर्स ऑफ इंजीनियरिंग इन सिविल इंजीनियरिंग। मुंहिंजो अॻियां मोटिव बि एज़ अ स्ट्रक्चरल इंजीनियर जो ई आहे। ओके, त इंशाल्लाह हितां ग्रेजुएट थी करे एज़ अ स्ट्रक्चरल ज़बरदस्त, थैंक यू सो मच अभिषेक। आउं चाहियां थो लास्ट में को नौजवान जे लाइ मैसेज, उनखां पोइ असां इजाज़त वठंदासीं। जी, मैसेज इहो ई आहे त हाणे कुझु नौजवान सोचनि था त पाकिस्तान में को फ्यूचर न आहे या उन पर्सपेक्टिव सां निकिरनि। उन पर्सपेक्टिव सां तव्हां निकिरंदव त तव्हां कुझु करे न सघंदो। तव्हां निकिरो त तव्हांखे निकिरणो आहे, तव्हांखे पंहिंजे करियर लाइ निकिरणो आहे या तव्हांखे हिकिड़ी सोच लाइ निकिरणो आहे मास्टर्स जो। मुंहिंजो मास्टर्स जो मूड हुयो जॾहिं मां फर्स्ट ईयर में हुयो, ऐं मुंहिंजो बैचलर्स जो बि हुजे हा, पर तंहिं महिल असांखे कोई गाइडेंस करण वारो न हुयो। मुंहिंजो हुयो पर्सपेक्टिव त मूंखे पंहिंजे मुल्क खे फर्स्ट वर्ल्ड जे कंट्री जे पर्सपेक्टिव सां ॾिसणो आहे, उहे जेके चेंजिस आहिनि उहे इम्प्लीमेंट कराइणियूं आहिनि। त ज़रूरी न आहे त तव्हां पाकिस्तान में रही करे ई पाकिस्तान जी मोहबत सां इज़हार करे सघो था। ॿाहिरि रही करे बि उतां उहे ई हुबल वतन हूंदा आहिनि जेके पाकिस्तान में रहनि था। त मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ई आहे त तव्हां इन लाइ न निकिरो त पाकिस्तान में फ्यूचर न आहे। पाकिस्तान में फ्यूचर आहे। मां फॉर एग्ज़ाम्पल असांजे बैच में 200 ॼणा ग्रेजुएट हुया, त मुंहिंजे लाइ को अहिड़ो को हुयो न, छो त 49 ॼणा बाक़ी आहिनि पाकिस्तान में ॿिया, उहे कनि था पाकिस्तान लाइ। त मां कुझु अलॻि कयां, छा पता हुन सां को फ़ाइदो। थैंक यू सो मच। ऐं चाहियां थो थोरो असांखे 30 सेकेंड्स में लास्ट में इहो ॿुधायो त पाकिस्तान जी ज़िंदगी में, पाकिस्तान जी एजुकेशन में हितां जी ज़िंदगी, हितां जी एजुकेशन में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? जी, एजुकेशन त ख़ैर असांजा अञा क्लासिस हेॾा स्टार्ट न आहिनि थिया। फ़िलहाल में असांखे थोरो आइडियो थी वियो आहे त हिते असाइनमेंट्स ऐं क्विज़िस खे वधीक वैल्यू ॾिनी वेंदी आहे बनिस्बत फाइनल टर्म्स ऐं मिड टर्म्स जे। बाक़ी लाइफ में त वॾो ॾींहुं आसमान जो फ़र्क़ु आहे। असां आया आहियूं हिते, मौसम जो फ़र्क़ु आहे ऐं ॿियो पाकिस्तानी खाधनि जो फ़र्क़ु आहे, असां ज़रूरु मिस कया हूंदा। ॿियो मेन फ़र्क़ु आहे फैमिली जो। फॉर एग्ज़ाम्पल फैमिली कंहिंजी अगरि हिते कंप्लीटली शिफ्ट थी वञे, उनखे ख़ैर एॾो पाकिस्तान जी यादि न ईंदी, पर मेन डिफरेंस इहो ई आहे पाकिस्तान ऐं कैनेडा में मुंहिंजे लाइ या ॿियनि स्टूडेंट्स लाइ त फैमिली हुते आहे, असां हिते आहियूं। ज़बरदस्त, थैंक यू सो मच अभिषेक। सो दोस्तों, इहो हुयो नौजवान सिंधी इंजीनियर अभिषेक कुमार, जंहिंसां असां कचहरी कईसीं ऐं एडमिशन प्रोसेस बाबति, हितां यूनिवर्सिटी बाबति, मास्टर्स जे प्रोग्राम बाबति कचहरी कईसीं। उमेदु आहे त हीअ अॼु को वीडियो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। इन सां गॾु आउं अभिषेक खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं कंहिं दोस्त जो मैसेज हुजे त उनखे ज़रूरु रिप्लाई करे प्रोसेस वग़ैरह ॿुधाए। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आसां राय को इजाज़त ॾींदा, जिते हुजे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।